असांजो नेक्स्ट जेको सेगमेंट आहे उहो आहे गोलमाल। चले जी जल्दी सां सेटिंग करे छॾंदा गोलमाल सेगमेंट जे लाइ। जूसर ब्लेंडर ॾींदासीं तव्हांखे हिन सेगमेंट जे लाइ। अदा तव्हां अचो जी, तव्हां अचो मुंहिंजा भाउ। ऐं साम्हूं जेको भाउ वेठो आहे अदी सां जी, तव्हां ईंदा मुंहिंजा भाउ। ऐं हेॾां बि सिलेक्ट कंदासीं असां। हाय हाय तुंहिंजी मुस्कुराहट दां सदके वञा, सदके वञा, सदके वञा। ओके जी, वन बाय वन करे असां पंहिंजे हिन कंटेस्टेंट्स खे हिते घुराईंदासीं। अचो मुंहिंजा भाउ, असां तव्हां खां शुरूआत कंदासीं। चले जी, भाउ खे माइक ॾींदा। तव्हां कहिड़े बि VLC में विझी था सघो, कंहिं में बि रिंग विझी था सघो। माइक 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 माइक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजे भाउ जो? साजिद। साजिद, ख़ुशि लॻो पियो आई? अल्हम्दुलिल्लाह। मज़े में आई? ज़बरदस्त। टाटो आई? सब भलो आई? खैर अमन। भारियूं लॻी पियूं आई? सब ॿार बच्चा ख़ुशि आहिनि? सब किथां आयो आई? मां जाम शुरू हां। जाम शुरू खां आया आहियो? ओके, त गेम सम्झ में अची वई? स्टार्ट। जी जी। ऑल द बेस्ट। सो 1 2 3 एंड स्टार्ट। टाइम जी काई पाबंदी ना है। ओके। हिक मिनट जो टाइम ॾियणो आहे। ठीकु आहे, असां हिननि खे हिक मिनट जो टाइम ॾिनोसीं। ही विझंदा वञनि। हा 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 हा, हिक मिनट जो टाइम तव्हांखे ॾिनो आहे असां। एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन एंड ऑल डन। त भाई ही हिकु ऐं ही ॿ रिंग्स विधियूं आहिनि भाउ। ताड़ियूं त ठहनि थियूं न, ताड़ियूं ज़बरदस्ती। त हिक मिनट जो टाइम तव्हांजो शुरू थिए थो हाणे। म्यूजिक चलाएगा अच्छा सा। सोनी सिंधड़ी सारिया। हिकिड़ी रिंग वञी चुकी आहे। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ॿ रिंग्स वञी चुकियूं आहिनि। ओके 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 ओके। भाई ताड़ियूं भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि। 30 सेकंड्स आहिनि अञा तव्हां। ओ भाउ, तव्हांजूं ताड़ियूं जेको आहे त हौसला अफ़ज़ाई आहे हिननि जे लाइ। ओ जल्दी 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 16 सेकंड्स बचाइन। 16 सेकंड्स बचाइन। 11 सेकंड्स। 9 8 7 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप। त असांजे भाउ बि ॿ रिंग्स। थोड़ी बैकग्राउंड म्यूजिक घटि कजो जॾहिं मां ॻाल्हायां त। ऐं जॾहिं सेगमेंट हले हुन टाइम ॿुधाए छॾंदा काइंडली। त भई हिन भाउ बि जेको आहे त ॿ रिंग्स शिफ्ट कयूं आहिनि। इन जो मतिलबु हाणे ताईं ॿिन्हिनि भाउरनि 2 रिंग्स शिफ्ट कयूं आहिनि। अदा तूं कुझु करे ॾेखारींदा, असांजी कंफ्यूजन दूर कजाए। ठीकु आहे, स्टार्ट कयूं? त भई वॼायो ताड़ियूं त कयूं। काउंट डाउन स्टार्ट। 1 2 3 and here you go। सिंध जो शान मेज़बानी असांजो मान। Yes, you can do it, you can do it। ॿ खां वधीक तव्हांखे रिंग्स विझणियूं आहिनि खटण जे लाइ। ही सेगमेंट जल्दी 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 जल्दी। राशिद जल्दी, राशिद जल्दी। हरिय परिय 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 हरिय परिय 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 परिय। अली किथां आहे? हरिया परिया 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 परिया। 24 सेकंड्स बचाइन। 24 सेकंड्स बचाइन। जल्दी जल्दी मुंहिंजा भाउ, जल्दी जल्दी। गीत खुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला।
फन सिंध जो शान मेज़बानी ओके जीएम स्टॉप असांजे भा काई भी रिंग कोन विधी आहे सो थैंक यू वेरी मच मुंहिंजा भा अचण जे लाइ पर तव्हां सां गॾु जेको आहे त ही टपाल मेज़बान जो स्पेशल गिफ्ट वेंदो थैंक यू वेरी मच हाणे असां गॾु ॿ भाउर आहिनि जंहिंजे विच में टाई थी आहे ठीकु आहे हाणे छा कंदासीं असां ॿिन्हिनि खे हिकु हिकु ॿियो चांस ॾींदासीं हिकु मिंट जो हिकिड़ी रिंग जेको जल्दी विझी वियो घटि में घटि टाइमिंग में विझी वियो उहो ई थींदो हिन सेगमेंट जो विनर ठीकु है आपको एक रिंग हिकिड़ी रिंग विझणी आहे असां तव्हांजो टाइम नोट डाउन कंदासीं घटि में घटि टाइमिंग में जंहिं भाउ हिकिड़ी रिंग विझी छॾी उन सां गॾु वेंदो जूसर ब्लेंडर त तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजा भाउ ही रिंग्स तव्हांजे हथ में आयूं ऐं टाइम नोट डाउन कंदासीं So 1, 2, 3 and here you go! Timing! परे 42 सेकंड 42 सेकंड्स ताईं जेको आहे त तव्हां ही रिंग विझी छॾी आहे इन जो मतलब अच्छा इससे पहले आपने डाल ली थी 42 तक 42 सेकंड सां हिननि रिंग विझी छॾी इन जो मतलब इहो आहे त 42 सेकंड्स खां घटि टाइमिंग जॾहिं थिए उन में अगरि तव्हां विझी वेंदो त कोन खटंदो पर उन खां वधीक में ठीकु आहे अंडरस्टूड तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 and here you go Oh Oh 38 थी विया सो थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जो हैम्पर वेंदो ऐं ही भाउ असांजे अॼु जे हिन सेगमेंट जो विनर कॉन्ग्रेचुलेशंस मेरे भाई तव्हां टपाल मेज़बान जो सोलर पैनल विन करे चुका आयो क्या बोलना चाहेंगे टपाल मेज़बान के लिए बहुत ज़बरदस्त ये माइक क्लोज कीजिए बहुत ज़बरदस्त चाय है आप लोग भी इस्तेमाल करें बहुत स्ट्रॉन्ग है और प्राइस भी इसके बहुत लूज है माशाल्लाह बहुत अच्छी चाय है ये थैंक यू ओके जी थैंक यू वेरी मच टपाल मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो शान